अवामी वर्कर्स पार्टी पारां सिंध जे बेटनि ते कब्ज़े, महांगाई, जबरी गुमशदगियुनि ख़िलाफ़ ऐं ज़रई सुधारनि जे हक़ में 5 डिसंबर ते कराची में सिंध अवामी मार्च जो ऐलान कयो आहे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो सदर कामरेड बख्शल थले, जनरल सेक्रेटरी जावेद राजपर, वफ़ाक़ी क़यादत कामरेड यूसुफ मस्ती खान, जनरल सेक्रेटरी अख्तर एडवोकेट सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त DHA हुजे या बहरिया टाउन, थरकुल हुजे या सिंध जे बेटनि ते शहर अॾण वारो मामिलो हुक्मरान जी तरक़ीबी मक़ामी पोलियतनि जे अबाणे इलाइक़नि खां दरबदरी थी वञी दंग करे थी। ताज़ो नामनिहात सदाती आर्डिनेंस ज़रिए सिंध जे साम्हूं डी पटीअ ते कब्ज़े जी साज़िश सां वरी 25 लख मक़ामी मुहाणा दरपदर थियण जो अंदेशो आहे। DH हो या बहरिया टाउन, थरकोल हो या सिंध के जज़ायर पर तामीरात का मामला हुक्मरानों की तरक्की भी मकामी मेहनत कशों के आबाई इलाकों से बेदखली पर ख़त्म होती है। हाल ही में नामनिहात सदाती आर्डिनेंस के ज़रिए सिंध की साहली पट्टी पर कब्ज़े की साजिश से 25 लाख माहीगीर बेदखल होने का अंदेशा है। वफाक का ये गैर आइनी कदम सिंध की हदूद को गैर कानूनी तौर पर घटाने के साथ एक अवाम और माहौल दुश्मन आवराना फैसला है। तव्हां जेकॾहिं बेट बचायो तहरीक जे अॻुवाननि खां पुछो, मक़ामी माण्हुनि खां पुछो, ख़ुदा ॾिने शाह खां पुछो, गुलसन कलमती खां पुछो, मोहम्मद अली, त हू तव्हांखे ॿुधाईंदा, हारी नारी ॿुधाईंदा त बाबा इहा असांखे दरबदरी आहे असांजी। इहो पासे में मैंग्रूव्स बि तबाह थींदा, इहो सॼो कराची सिधो मिसाल जे तौर ते थाईलैंड ऐं बर्मा जा मिसाल था ॾियनि। थाईलैंड जो कोस्टल बेल्ट हाईली डेवलप्ड आहे ऐं जेको आहे बर्मा जो डेवलप कोन हो, पर जॾहिं हे साइक्लोन्स आया, सोनामियूं आयूं त बर्मा खे नुक़सानु घटि थियो जेतिरी होॾे तबाही थी। त बाबा हिन खे इंटरनेशनल आलमी कानूननि तहत रामसर जे कानून तहत हिननि बेटनि खे हिकिड़ी हैसियत हासिल आहे त हिते इहो सभु कुझु नथो थी सघे। तंहिंजे करे इहा तरक़ी तबाही आहे जेका मकामी माण्हुनि जी दरबदरी ते ख़तमु थी थिए। चाहे इहा पुलिस पार्टी करे तॾहिं बि उहा माहौल दोस्त कोन थींदी। असांजा खोड़ सारा दोस्त उनखे बाहि था कंदा, हा वफ़ाक़ न करे, बाक़ी असांखे इम्प्लीमेंटिंग पुलिस पार्टी खे पार्टनर करे छॾियो, फंड्स हू रेज़ कंदा इंटरनेशनल मल्टानेशनल्स खां, ऐं तव्हां एग्जीक्यूटिव पार्टनर्स आहियो, इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स आहियो, त इहो असांखे क़बूल न हूंदो ऐं न ई मकामी माण्हुनि खे क़बूल हूंदो। हुननि चयो त सिंध जे वसीलनि ते वालार ऐं जबरी गुमशदगियुनि ख़िलाफ़ मार्च में सिंध जे सभिनी धुरनि खे शामिल थियण जो सॾु ॾिजे थो। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जज़ायर पर तामीराती काम और कब्ज़े, महंगाई, जबरी गुमशुदगियों के खिलाफ और ज़रई इस्लाहत के हक़ में बतारीख 5 दिसंबर बरोज़ हफ्ता को कराची के अंदर सिंध अवामी मार्च मुनज़्ज़म कर रही है, जिसमें मुतासिर मकामी मज़ाहमतकारों के साथ बाएं बाजू के मुख्तलिफ रहनुमा खिताब करेंगे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।